जय झूलेलाल। मुंहिंजो नालो कृष हरपलानी आहे। मां 8 दर्ज में पढ़ंदो आहियां। अॼु मां तव्हां सभिनी खे हिकु आखाणी थो ॿुधायां। आखाणी जो नालो आहे सची कमाई। हरिद्वार में हिकु ग़रीब मोची रहंदो हो। वो गंगा जे घाट में सॼो ॾींहुं कमु कंदो हो। राति तो झोपड़ीअ में वञी सुम्हंदो हो। मेहनत करे जूता ठाहे कुझु पैसा कमाईंदो हो। अहिड़ी तरह रूखी सूखी रोटी खाईंदो हो। वो हमेशा कमु करण बजट पियो ॻाईंदो हो ऐं आए वे खिली पियो खेखारींदो हो। वो पंहिंजे ग्राहकनि सां बेहद प्यार ऐं नम्रता सां ॻाल्हाईंदो हो। वो तमामु ख़ुशि पियो। हिकु ॾींहुं हिकु साधू ॾिसो आयो। साधू पंहिंजी झोली मां हिकु पत्थर खणी ॾींदसि। चयईसि कि पारस जो पत्थर आहे, लोह खे सोन में बदिलाईंदो आहे, तूं पाण वठी रख। मोची चयसि, महाराज माफ़ कयो, मां महिनत सां कमाईंदो आहियां, मूंखे कहिड़ी बि मदद की ज़रूरत कोन आहे। सादे खाधे ऐं सादी झोपड़ीअ मां बिल्कुलु ख़ुशि आहियां। हाजी प्रसन्न आहियां। साधू पत्थर वठण लाइ जोर भरियसि। मोची खिली चयसि कि साधू बाबा, इहो पत्थर अमीर माण्हू खे ॾियो, उनखे पैसनि जी ज़रूरत आहे। मां मिस्की मोची, महिनत में ई मज़ो आहे। साधू सम्झी वियो कि मोची लालची कोन आहे। मोची कम में लॻी वियो ऐं साधू हली वियो। इन आखाणी सां असांखे इहा सिखण मिले कि असांखे लालच कोन करणु खपे। जय झूलेलाल।